बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमीदी सिरा प्रोग्राम वॉइस इट विद KTN न्यूज़ आऊं हैं लैला निसार। नाज़रीन प्रोग्राम में तमाम अहम इशू अहम मौजू ते असीं ॻाल्हि करण वारा आहियूं। जेकी तव्हांखे ख़बर आहे त समूरे पाकिस्तान में ॿोॾि जेको आहे वॾे पैमाने ताईं तबाही मचाए छॾी आहे। ॿोॾि त तबाही मचाई आहे, पर उन खां बाद में हिननि बीमारियुनि जेको मुंहुं कढियो आहे उहो तमामु ख़तरनाक हद ताईं वधी चुको आहे। तव्हांखे ॿुधाईंदी हलां त ॿोॾि सबबि त 33 मिलियन समूरे मुल्क में माण्हू मुतासिर थिया आहिनि। जेकर असीं स्पेसिफिकली सिंध जी ॻाल्हि कयूं त हिते बि 1.5 करोड़ खां वधीक माण्हू जेके आहिनि मुतासिर थिया आहिनि। 600 खां हिन वक़्तु जेको सिंध हुकूमत पारां डेटा आयल आहे उन जे मुताबिक़ त 600 माण्हू पंहिंजूं हयातियूं विञाए चुका आहिनि, जंहिंमें खोड़ उहे आहिनि जेके बीठल पाणी में गुज़ारे विया, कुझु छतूं किरण जे सबबि, ऐं ॿिया जेके आहिनि जेके हिननि बीमारियुनि मुंहुं कढियो आहे, जंहिंमें गैस्ट्रो शामिल आहे, डेंगी मलेरिया जहिड़ियूं बीमारियूं ख़तरनाक जेके शामिल आहिनि, उन सबबि बि हुननि जो जेकी आहे डेथ थी वई आहे। सो प्रोग्राम में सवाल इहो रखंदासीं त डेंगी जा मुसलसिल केसिस जेके आहिनि छो वधंदा वञनि पिया। हर ॿियो माण्हू बुखार ऐं बॉडी पेन जी कंप्लेन्स में मुब्तला लॻो पियो आहे, त पोयां छा सबबु आहे। असीं अक्सर करे ॾिठो आहे त हिते जॾहिं आफ़त अची वेंदी आहे, तबाही मची वेंदी आहे, त उन खां पोइ असां जेको आहे एक्टिव थियणु लॻंदा आहियूं, क़दम खणणु लॻंदा आहियूं उन शइ खे रोकण जे लाइ। उन खां अॻु में असांजी तयारी छा हूंदी आहे। सो प्रोग्राम में सवाल उथारींदासीं। जीअं त कुझु ख़बरूं इहे बि अचनि पियूं त हॉस्पिटल्स जेके आहिनि उहे भरियूं पियूं आहिनि डेंगी जे मरीज़नि सां, मलेरिया जा मरीज़ हुजनि, मुख़्तलिफ़ माण्हू जेके आहिनि, सम्झो 70 माण्हू जेके आहिनि रोज़ाना इन्हनि कंप्लेन्स सां जेको आहे हॉस्पिटल्स वञी करे जेको आहे इहे कंप्लेन्स कनि था। बॉडी पेन जंहिंमें शामिल आहे या फीवर शामिल आहे। सो छा क़दम वठणु घुरिजनि? हा, जो ही नौबत न अचे हा। हिकु त ॿोॾि बि अची वई, वरी ॿोॾि खां बाद में जेकी गंदगी असांखे नज़र आई, कचिरो बि असांखे काफ़ियुनि जॻहियुनि ते नज़र अचे पियो। जिते जिते बीठल पाणी आहे त उते कचिरो बि हुयो। त कचिरे जे हवाले सां असांजूं जेके कुझु अथॉरिटीज़ ठहियल आहिनि, मैनेजमेंट बोर्ड्स ठहियल आहिनि, उहे केतिरो एक्टिव रहनि पिया हिन समूरी जेको आहे सूरत हाल में। सो आउं तारीफ़ कराईंदी बि हलां, मूंखे ज़बरदस्त पैनल जॉइन कयो आहे। उन्हनि खां असीं सम्झंदासीं त छो ही डेंगी जा केसिस वधनि पिया, हुकूमत जेको आहे उन जी कारकर्दगी किथे पहुतल आहे, ऐं जेके मुख़्तलिफ़ मैनेजमेंट बोर्ड्स आहिनि सफ़ाई जे हवाले सां उहो केतिरो कमु करे रहियूं आहिनि। सो प्रोग्राम में मूंखे जॉइन कयो आहे ज़ुबैर चन्ना साहब, जेके मैनेजिंग डायरेक्टर आहिनि सिंध सॉलिड वेस्ट मैनेजमेंट बोर्ड जा। अस्सलाम वालेकुम ज़ुबैर साहब, वेलकम टू द शो, थैंक यू फॉर टेकिंग द टाइम आउट। ऐं ॿियो जेको आहे मूंखे ॿिए तरफ़ जॉइन कयो आहे डॉक्टर सईद ख़ान, जेके प्रेसिडेंट आहिनि पाकिस्तान बायोलॉजिकल सेफ्टी एसोसिएशन जा। डॉक्टर साहब खां असीं डेंगी के हवाले से खोड़ सारी शयूं जो हैं समझण वारा हूँ। तो डॉक्टर साहब अस्सलाम वालेकुम, आपका भी बहुत बहुत शुक्रिया कि आपने इस अहम मौजू के लिए जो है वो वक्त निकाला, बहुत शुक्रिया आपका। ऐं टे तरफ़ जेको आहे तव्हांखे वेठल नज़र ईंदा असांजा ॿ रिपोर्टर्स आहिनि, ख़ुसूसी रिपोर्टर्स जेके मुसलसिल हिन ॿोॾि वारी सूरत हाल में या जेका बि उते सूरत हाल रही आहे उन हवाले सां उहे असांखे एक्टिवली अपडेट्स ॾींदा अचनि पिया। दादू मां निज़ाम शेख जेको आहे मूंखे जॉइन करे चुका आहिनि। निज़ाम साहब वेलकम टू द शो, तव्हांजी बि महिरबानी त तव्हां टाइम करियो। ऐं मसरूर शाह साहब जेके आहिनि, सॉरी हाँ मसरूर शाह साहब असां सां जेको आहे KN शाह ख़ैरपुर नाथुम शाह खां उन्हनि असांखे जॉइन कयो आहे। उन्हनि खां बि सूरत हाल पुछंदासीं त KN शाह जी मेडिकल फैसिलिटीज़ जे हवाले सां जेके उते बीमारियुनि मुंहुं कढियो आहे त हिन वक़्तु छा सूरत हाल लॻी पई आहे। सो शुरूआति जेकी आहे ऐं डॉक्टर सईद ख़ान सां करे वठां पई त हू वधीक असांखे बहितर नमूने ॿुधाए सघंदा त जेको आहे छा असां देरि करे छॾी आहे त ही जेकी डेंगी जहिड़ा डिज़ीज़िस आहिनि इहे साम्हूं अचनि पिया, छा फ्यूमिगेशन टाइम ते न थी सघी। सो पहिरियों त ज़ाहिर असीं थोरो पुछंदासीं त पोयां रीज़न्स छा आहिनि, ऐं पोइ प्रोग्राम जे दौरान ही असांखे पार्लियामेंट्री सेक्रेटरी हेल्थ कासिम सूमरो साहब भी जॉइन कंदा। सो डॉक्टर साहब आपसे पहले मैं स्टार्ट करती हूँ और उसके बाद जो सफाई के हवाले से कोताहियाँ हम लोग करते आए हैं, अनफॉर्चुनेटली आई हैव टू से दिस, या अगर जो है ज़ुबैर साहब मुझे करेक्ट भी करना चाहे तो वो कर सकते हैं जब उनकी बारी आए। तो डॉक्टर साहब क्यों डेंगी के केसेस, मलेरिया के केसेस बढ़ रहे हैं? एक तो रीज़न फ्लड का नज़र आ रहा है, उसके अलावा क्या हमारी कुछ अपनी मिस्टेक्स भी हैं जिसकी वजह से डेंगी, मलेरिया और गैस्ट्रो जैसी बीमारियां बड़े पैमाने पे हमें नज़र आ रही हैं? शुक्रिया प्रोग्राम में इनवाइट करने का, और इस अहम मौजू पे आज बात कर रहे हैं, और यकीनन इस तरह की बात करनी चाहिए ताकि मसले डिस्कस होंगे तो उसका हल भी निकल आएगा। डेंगी एक ऐसी बीमारी है जो मच्छर के ज़रिए फैलती है, इसको हम कहते हैं वेक्टर बॉर्न डिजीज़। तो ये वायरल डिजीज़ है, लेकिन ये वायरस मच्छर के ज़रिए एक मुतासरा शख्स से दूसरे शख्स में मुंतकिल होता है। और मच्छरों की अफजाइश के लिए जो इन्वायरमेंट है वो यूजुअली जो मानसून के बाद जो बारिशें होती हैं, पानी जमा होता है, इसमें ये अहम इसके लिए ग्रोथ आसान हो जाती है। तो कई रीज़न है इसमें, मैं तो काफ़ी दिनों से स्टडी कर रहा हूँ, तो ओवरऑल मल्टी फैक्टर्स हैं इसमें, हमारे अपने ज़ाती कोताही भी शामिल है, लेकिन जो एनवायरमेंटल चेंज है ये भी इसका बड़ा रीज़न है, क्योंकि इससे इकोसिस्टम डिस्टर्ब होता है, नेचुरल कंट्रोल जो है मॉस्किटोज़ का वो डिस्टर्ब हो जाता है।
काफ़ी सारे प्लांट्स ऐसे हैं जो नेचुरली मॉस्किटो रिपेलेंट होते हैं। फिर इसी तरह के दूसरे जानवर या हशरात होते हैं जो इन मॉस्किटोज को खाते हैं। अब वो इन्वायरमेंटल चेंज की वजह से हमारे इन्वायरमेंट में, जिस तरह हम एक मिसाल दे दूं कि एक ड्रैगन फ्लाई, जिसको हम अक्सर बच्चे उसको हेलीकॉप्टर कहते थे, एक ड्रैगन फ्लाई तकरीबन 100 मॉस्किटो एक दिन में खा जाता है। लेकिन अब हमारे आसपास वो ड्रैगन फ्लाई आजकल नहीं होते, पहले ये होते थे इस इन्वायरमेंट में और ये मॉस्किटो को नेचुरल कंट्रोल करते थे। तो इन्वायरमेंटल चेंज की वजह से भी बहुत सारा फर्क पड़ा है। फिर हमारी अपनी इसमें कंट्रीब्यूशन है कि ओवरऑल, क्योंकि कंस्ट्रक्शन काफ़ी सारी होती है, दरख्त काटे जाते हैं, सफाई सुथराई नहीं हो पाती जिस तरह होनी चाहिए। डिस्टर्ब हुआ हुआ है, और दूसरे एनवायरमेंटल चेंजेस की वजह से भी, जिस तरह से आपने कहा कि बिल्डिंग ज़्यादा हैं और जो है प्लांट्स या पार्क्स वगैरह अगर हम कह लें तो वो भी बहुत बड़ी तादाद पे जो है वो कम हमें नज़र आते हैं। ज़ुबैर साहब, तव्हां जी तरफ़ अचणु चाहींदसि, जीअं डॉक्टर साहब एक निशानदेही कई त सिंध सॉलिड वेस्ट मैनेजमेंट बोर्ड जेको आहे उहा हिन समूरी सूरत हाल में केतिरो एक्टिवली कमु करे पई। असां तव्हांखे जेको आहे शर्जील मेमन साहब जेके सूबाई वज़ीर आहिनि, कुछ ॾींहं अॻु में हुननि बि जेको आहे इहा ॻाल्हि कई हुई त हैदराबाद में सिंध सॉलिड वेस्ट मैनेजमेंट बोर्ड जेको आहे हैवी मशीनरी सां पहुती आहे गंद कचिरो कढण जे लाइ। त तव्हां हिन ॾुखी सूरत हाल में छा जेको आहे ही मैनेजमेंट बोर्ड पंहिंजो किरदारु अदा करे रही आहे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जी जी, सभिनी खां पहिरियां त दिस इज़ वेरी इंपॉर्टेंट सब्जेक्ट जंहिंजे ते हिकु त क्लैरिटी तमामु ज़रूरी आहे। ॿियो इंस्टीट्यूशनल जेके डिस्ट्रीब्यूशन ऑफ वर्कलोड आहे उहो ॾाढो इंपॉर्टेंट आहे त जीअं डिपार्टमेंट खे बि ऐं पब्लिक खे ख़बर हुअणु घुरिजे त कंहिंजी कहिड़ी ज़िम्मेदारी आहे। सही। असां प्योरली अगरि असां 100% ॾिसूं त असां 100% सिर्फ़ु ऑपरेटिव आहियूं कराची जे अंदरि। वेरी रिसेंटली असां लाड़काना जनवरी 2022 में लाड़काना में ऑपरेशन स्टार्ट कयो ऐं इन खां पोइ हाणे असां जेको आहे बिल्कुलु फॉर्मेटिव फेज़ में आहियूं, पर हाणे असां रिसेंटली लॉन्च कयो आहे ऑपरेशन हैदराबाद में। इन खां पोइ असांजो सखर जेको आहे उहो नेक्स्ट स्टेप आहे। ओके, मां अगरि कराची स्पेसिफिक ॻाल्हि कयां त कराची में मैंडेट जी पॉइंट ऑफ व्यू सां जेके स्प्रे वारो कंपोनेंट आहे, चाहे उहो फ्यूमिगेशन हुजे, मॉस्किटो स्प्रे हुजनि, या हिन पर्टिकुलर केस में तव्हांजो जेकॾहिं डेंगी जो स्प्रे हुजे, उहा प्राइमरी रिस्पॉन्सिबिलिटी KMC जी आहे। पर छाकाणि त ओवर अ पीरियड जॾहिं KMCs हमेशह जेके आहिनि जेके डिस्ट्रिक्ट म्यूनिसिपल अथॉरिटी सां गॾु मिली इहे स्प्रे जी एक्टिविटीज़ कंदा हुया, जेको रिसोर्स जेको आहे ओवरऑल जंहिंमें गाॾियूं जो हुजनि, पंप्स जी हुजनि, उहा सॼी ज़िम्मेदारी हमेशह KMC जी रही आहे। पोइ KMC ओवर अ पीरियड पंहिंजे DMC जे रिस्पॉन्सिबिलिटी शेयर करे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में टाइम सां गॾु जॾहिं रिक्वायरमेंट आहे स्प्रे कंदी हुई। रिसेंटली जॾहिं असां 100% जेके म्यूनिसिपल सर्विसिस आहिनि जॾहिं DMCs जूं पाण वटि खणी वरितियूं आहिनि, त उहो जेको रिसोर्स मोबिलाइज़ेशन जो कंपोनेंट आहे DMCs वटि न आहे। इन जे करे पोइ 2 सालनि खां, छाकाणि त आई बीन लुकिंग एट इट एक्टिवली, त उन में असां छा कंदा आहियूं, जॾहिं जॾहिं असांखे ज़रूरत महसूसु थींदी आहे, नॉट स्पेसिफिकली इन डेंगी जे पर्पज़ में, अदरवाइज़ में जॾहिं तव्हां ॾिसंदो मींहं खां पहिरियां त हिकिड़ो फ्लाइज़ जो तमामु सीरियस केस ईंदा आहिनि, जेके तव्हां मक्खियुनि जो तमामु वॾो रुझान अची वेंदो आहे, या गार्बेज जी कलेक्शन थींदी आहे। त उन सभिनी सिचुएशन्स जे अंदरि असां उहे जेके बि रिसोर्स मशीनरी KMC जा असां उन्हनि खां पर्टिकुलर डेज़ लाइ जीअं असां ऑपरेशन खां वठी वठंदा आहियूं। पोइ उन में जेका उनजी ऑपरेशन रिक्वायरमेंट आहे ग्राउंड ते, छाकाणि असांजी माण्हू मौजूदु हूंदा आहिनि, असां हर UC वाइज़ प्लान ठाहे उन खां पोइ जिते जिते वधीक शिकायत हूंदी आहे उते असां स्प्रे कंदा आहियूं। अच्छा ज़ुबैर साहब, थोड़ो क्लियर कंदा त छा ही फ्यूमिगेशन वारो जेको अमल आहे सिंध सॉलिड वेस्ट मैनेजमेंट बोर्ड कराए सघे पियो, ये उन जी अंडर अचे थी? बिल्कुलु जी, मां उहो ई तव्हांखे जी चवां पियो त जेके इहे पहिरियां जेके रिसोर्सिस जो मुंहिंजो मक़सदु हो त जीअं गाॾियूं आहिनि, पंप्स आहिनि, उहे KMC जूं आहिनि, पर उनजी जेका इम्प्लीमेंटेशन ऑन ग्राउंड आहे, छाकाणि हुन में तमामु घणो हर UC, हर वार्ड में, हर घिटी में वञण जी ज़रूरत हूंदी आहे। जेका पहिरियां DMCs वटि हूंदो हुयो, उहो फंक्शन जॾहिं असां वटि अची वियो आहे, त उहो जेका सेकेंडरी जेका सपोर्ट आहे ग्राउंड जी, उहा असां ॾींदा आहियूं। त असां हुननि खां जेके गाॾियूं आहिनि असां वठंदा आहियूं, हुन में फ्यूलिंग ऐं जेके फ्यूमिगेशन जेका दवाऊं आहिनि, उहे असां मिक्स करे पोइ घिटियुनि में असां हिनखे स्प्रे कंदा आहियूं। ऐं इहो हिन पर्टिकुलर केस जो न आहे, असां हमेशह जॾहिं बि रिक्वायरमेंट थी आहे इन एनी सीज़न, अदरवाइज़ बि नॉर्मल बारिशुनि खां अलावा बि, उहा असांजी हिकिड़ी क्लोज़ कोऑर्डिनेशन थींदी आहे जेको असां कंदा रहंदा आहियूं। रिसेंटली जेके 15-20 ॾींहंनि खां पहिरियां जॾहिं हीअ केसिस डेंगी जा वधणु शुरू थिया आहिनि, असां कंप्रीहेंसिव कंपेन जेके बि रिसोर्स मशीनरी जेका KMC वटि मौजूदु आहे, उहा असां पंहिंजे कंट्रोल में वरिती। उन खां पोइ छाकाणि त टोटल 245 UCs आहिनि पूरी कराची जे अंदरि, ऐं उन में 245 UCs में वन गो 250, 300, 400 गाॾियूं मूव करणु प्रॉब्लम हूंदो आहे ऑब्वियसली। ऐं देयर आर, अगरि तव्हां हिकिड़ी स्टेगनेंट वाटर जी ॻाल्हि कयो त पहिरियां नॉर्मली जेके असांजे जेके ड्रेनेज सिस्टम आहिनि, कराची में ऑलमोस्ट 45 मेजर नाला आहिनि जेके सॼे शहर जो पाणी खणी पोइ अल्टीमेटली डिस्पोज ऑफ कंदा आहिनि लियारी ऐं जेको आहे मली रिवर जे थ्रू समुंड जे अंदरि। उन्हनि सभिनी में बारिश जे करे, छाकाणि डेंगी, डॉक्टर साहब वधी बि हिनखे क्लैरिफाई कंदो, डेंगी जेको आहे उहो साफ़ पाणी में नॉर्मली सर्वाइव कंदो आहे।
त उहो जॾहिं पाणी हुन में फ्लो वधी थो वञे थो, जेका असांजे नॉर्मल ड्रेनेज सिस्टम हुन में बि रिलेटिवली पाणी जो जेको कंटेमिनेशन आहे उहा साफ़ आहे, जंहिंजे करे जेकी डेंगी जी अफ़ज़ाइश आहे उनजी परसेंटेज जेका आहे उहा इंक्रीज़ थिए थी। असां हिन पूरी प्रोसेस में मींहं खां पोइ तक़रीबन 15-20 ॾींहंनि खां वठी ऑलमोस्ट 80% ऑफ द इंटायर कराची जेका हुन में फ्यूमिगेशन करे चुका आहियूं। अच्छा 80%, 80 सैकड़ो 80% आप पूरी कराची में 80 सैकड़ो समूरी कराची में तव्हां हाणे फ्यूमिगेशन। अच्छा, पर हिते एक अहम सवाल है डॉक्टर साहब का पूछंदासीं त फ्यूमिगेशन हाणे करण जो को फायदो है? डॉक्टर साहब अभी डेंगू के केसेस में मुसलसल इजाफा हो रहा है, तो अभी फ्यूमिगेशन करने का ये सही वक्त पे की जा रही है या उसका भी एक पर्टिकुलर टाइम होता है कि उस वक्त में फ्यूमिगेशन की जाए? जी, फ्यूमिगेशन एक बड़ा वक्ती तौर पे हल है, लेकिन फ्यूमिगेशन की क्वालिटी हम डिस्कस करना चाहिए कि फ्यूमिगेशन बिल्कुल मॉस्किटो रिपेलेंट चीज़ है या ये लार्वे को डिस्ट्रॉय करता है, इसका केमिकली ये क्या चीज़ है कि इसमें जो लार्वीज हैं अगर वो तलफ हो जाते हैं, एग्स ख़त्म हो जाते हैं और मॉस्किटो मर जाते हैं तो फिर तो सही है, लेकिन अगर वक्ती तौर पे फ्यूमिगेशन हो और फिर मच्छर फिर दोबारा आते हैं तो वो एक टेम्परेरी हल है। लॉन्ग टर्म हमें उस पर देखना चाहिए। बड़ी राइटली चीज़ को पॉइंट आउट किया। तो जुबैर साहब त छा फ्यूमिगेशन जी क्वालिटी ते भी जी डॉक्टर साहब गाल कन पाया? ये गाल कही पे थे दिस इज अ रिकरिंग प्रोसेस। मां वही गाल कही पे डॉक्टर साहब जेका गाल करे तो मुझे यही पॉइंट आया कि दिस इज अ रिकरिंग प्रोसेस। अच्छा, ऐं उन जे लाइ असां वटि जेको सभिनी खां इम्पोर्टेंट कंपोनेंट आहे उहो स्टेगनेंट वाटर जो न हुजणु आहे। ऐं तव्हां ॾिसो था त असां बाय एंड लार्ज अगरि तव्हां ॾिसंदो त पोइ हफ़्ते में बल्कि हिन ई हफ़्ते जे शुरू में असां वटि बारिश जा स्पेल आहिनि, उन खां पहिरियां 10 ॾींहं देयर वाज़ ड्राई डेज़ इन कराची। उन ड्राई डेज़ जे अंदरि असांखे पोइ वरी जेको पाणी जेको इशूज़ हुआ उहो असांजे वरी जॾहिं पाणी मुख़्तलिफ़ कॉर्नर्स ते उन में इंफ्रास्ट्रक्चर में पाणी जमा थी थिए जंहिंखे असांखे उन डेली बेसिस अटेंड करिणो जेको असां कयूं पिया। ऐं ही ऑब्वियसली जेसीं ताईं असांखे प्रॉपर सीज़नल असांखे सोल्यूशन नथो मिले, ये एक्सरसाइज असांजी हलंदी रहंदी जेका असां कंदा रहंदा। जो मेजर इशू जेको मां ठीक है, मतलब ही ता जो हले पयो ही प्रोसेस, पर अगेन त ही छा तव्हां एतिरो ॿुधाए सघो पिया त हू जी डॉक्टर साहब ॻाल्हि कई त मॉस्किटो रिपेलेंट आहे या उन वेक्टर जे लार्वा खे जेको आहे ख़तम करे पियो? इहो रिपेलेंट न आहे। असां जेका दवाऊं इस्तेमालु कंदा आहियूं उहे मार्वो जेके डॉक्टर साहब चवे थो लार्वा जी किलर आहिनि एक्चुअली, पर ई उनखे ख़तम करण वारा आहिनि। ॿियो असांजो मेजर पॉइंट आहे जेको असांजी रनिंग वाटर आहे जेके हुन में उहो त रनिंग वाटर त थ्रू आउट द डे रहे थो। उन में बि असां कोशिशि कई आहे त असांजे जेके फ्लोज़ आहिनि जेके पाणी जा जेके मेन स्ट्रीम असांजे शहर मां गुज़रनि था उन में बि असां दवाऊं विझण जी कोशिशि कई। जुबैर साहब अञा कुझु मूंखे अहम सवाल कुझु ई आहिनि तव्हां मूंखे ज़हन में, मां तव्हां खां पुछणु चाहींदसि। असां जेको आहे कुझु हालत पुछी वठूं पिया। असां ही जेको आहे दादू ऐं कियन शाह चूज़ कया आहिनि त उते जेको आहे छा हालत? मसरूर साहब तव्हांजी तरफ़ां अचणु चाहींदसि। मुसलसिल रिपोर्टिंग बि कयो पिया, कवरेज ॾियो पिया कियन शाह खे उते जेकी बोर्ड खां बाद में सूरत हाल रही आहे ऐं कियन शाह त बाक़ाइदा तौर ते ॿुॾल असांखे नज़र अचे पियो। असां सां लास्ट टाइम जॾहिं ॻाल्हि थी हुई तव्हां चयो हो त हिन वक़्तु जेको आहे जी निज़ाम शेख तव्हां ई असांखे ॿुधाए वठो दादू में छा सूरत हाल आहे। जीअं आउं सवेर ॻाल्हि कयां पई त कियन शाह में जॾहिं लास्ट टाइम रिपोर्टर सां ॻाल्हि थी त हू चवनि पिया त हिते त माण्हुनि खे रेस्क्यू न पियो कयो वञे ऐं मेडिकल फैसिलिटीज़ जे हवाले सां उनको सवाल पुछो हुयो त उनजो त मेडिकल फैसिलिटीज़ मेडिकल जूं सहूलियतूं त परते जी ॻाल्हि आहे, पर हिते माण्हुनि खे रेस्क्यू ई न पियो कयो वञे। त दादू में जेको आहे इन समूरी ॾुखी जेकी सूरत हाल रही आहे इन में हेल्थ जे हवाले सां हेल्थ डिपार्टमेंट जो किरदारु तव्हांखे कीअं नज़र आयो? उहे एक्टिव नज़र आया तव्हांखे? ऐं ॿी हीअ जेके नयुनि बीमारियुनि हिननि जेको आहे नयूं त ख़ैर न आहिनि, मुंहुं कढियो आहे फ़ौरन सां शिदत में इज़ाफ़ो थी वियो आहे, त उन हवाले सां कहिड़ा क़दम कहिड़ा उपाउ जेको आहे उते वरिता पिया वञनि? तव्हां छा ॾिठी सूरत हाल? जी जी बिल्कुलु, तव्हां अहम मौज़ूअ ते ॻाल्हि ॿोल करे रहिया आहियो त ही दादू ज़िले में जेके बोर्ड जूं तबाहकारियूं थियूं या केतिरा ई शहर जेके आहिनि बोर्ड जे पाणीअ में ॿुॾी विया, लखे इंसानी आबादी जेका आहे उहा बेघर थी वई आहे। उन्हनि जा किरोड़े अरबे रुपयनि जा फ़सुल लुड़ी विया आहिनि, हज़ारे घर किरी पिया आहिनि, माण्हुनि जा अलाह तल ख़तमु थी विया आहिनि, बर्बाद थी विया आहिनि। हू सिर्फ़ु जानियूं बचाए दादू ज़िले हेडक्वार्टर में अचे पहुता आहिनि, बंधनि ते पहुता आहिनि, सरकारी कैंपनि में पहुता आहिनि। हिन वक़्तु जेका तबाही बोर्ड जी थी वई उन खां पोइ अहम इशू पैदा थियो आहे, बीमारियुनि मुंहुं कढियो आहे। दस्त, उल्टी, मलेरिया, डेंगी वायरस, इहे जेके बीमारियूं हेपाटाइटिस आहे इन्हनि मुंहुं कढियो आहे। ऐं हिन वक़्तु वॾे पैमाने ते जेका बीमारी पकड़िजी रही आहे उनजो असांखे इंतिज़ामिया पारां सिहत खाते पारां अॻुवाट के इंतिज़ाम अॻुवाट का प्लानिंग नज़र न आई, जंहिंजे करे माण्हू मरण शुरू थी विया आहिनि। कैंपुनि में मुख़्तलिफ़ ॻोठनि में पाणीअ में फाथल जेके माण्हू हुआ उहे बीमार आहिनि। हिन वक़्तु बि जॾहिं मां तव्हां सां ॻाल्हि ॿोल करे रहियो आहियां ज़िले अमलदारनि जी ऐं चूंडियल नुमाइंदनि जी जेके इजलास थियो हुयो बोर्ड जे तबाहकारनि जे पहिरियों इजलास थियो बहाली लाइ, त
त उन में अंदरूनी कहाणी इहा साम्हूं आई त खैरपुर नाथन शाह जे मक़ामी माण्हुनि शिकायतूं कयूं त उते शहर में लाश पिया आहिनि, उन्हनि खे खणण लाइ ॿेड़ियूं नथियूं मिलनि। उते पीअण जो पाणी 2 हफ़्तनि ताईं कोन हो, 8 फुट ताईं घरनि में पाणी हुयो, उन्हनि खे पीअण जो पाणी न पियो मिले, बुख बादाली, ग़िज़ाई खोट, उन में माण्हू मरण शुरू थी विया। त छिरकाईंदड़ इंकशाफ इहे मीटिंग में साम्हूं आया त उते लाश खैरपुर यानी नाथन हिन शाह जे वक़्तु ताईं आसपास तव्हांखे जेको आहे अगेन का मस्बत जेको आहे सूरतहाल न पई नज़र अचे बीमारियुनि खे कंट्रोल करण जे हवाले सां। फ्री मेडिकल कैंप्स बि त लॻल आहिनि न दादू डिस्ट्रिक्ट में? जी बिल्कुलु, सिहत खाते पारां इहा दावा कई पई वञे त फ्री मेडिकल कैंप लॻायूं वयूं आहिनि मुख़्तलिफ़ सरकारी कैंपुनि में ऐं मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमूं ऐं NGOs पारां उहे बि कमु करे रहियूं आहिनि। पर तइदाद मुतासिरीन जो बीमारनि जो तमामु वॾो आहे, उन में वॾो तइदाद ॿारनि जो आहे, औरतुनि जो आहे, पीरसनि मर्दनि जो आहे जेके ॿोॾि मुतासिर आहिनि। हींअर ताईं दादू ज़िले जे चइनी तलकनि जोही, मेहड़, खैरपुर नाथन शाह ऐं दादू इन्हनि जा जेके सभई नंढा वॾा शहर आहिनि ऐं ॻोठ आहिनि उन में हिकु मोहताज। ठीकु आहे, हिन वक़्तु निज़ाम साहब असां सां गॾु जेको आहे पार्लियामेंट्री सेक्रेटरी हेल्थ कासिम सुमरो साहब बि मौजूदु आहिनि, उन्हनि खां बि असीं जेको आहे इन हवाले सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। अस्सलाम वालेकुम कासिम साहब। जी अल्हम्दुलिल्लाह ठीकु। कासिम साहब, ही जेकी सूरत हाल ॿोॾि जी तबाहकारी थी समूरे पाकिस्तान में 33 मिलियन जेके माण्हू आहिनि उहे मुतासिर थी चुका आहिनि ऐं उन खां अलावा बाद में जेकी ही पोस्ट रेन इन्फेक्शन्स पैदा थिया आहिनि या ही पोस्ट रेन डिज़ीज़िस असीं जेकॾहिं चई छॾियूं जंहिंमें मलेरिया, डेंगी ऐं गैस्ट्रो जहिड़ियूं बीमारियूं शामिल आहिनि ऐं रोज़ाना जेके आहिनि माण्हू मुख़्तलिफ़ हॉस्पिटल्स जो जेको आहे रुजू कनि पिया बॉडी पेन ऐं फीवर जी कंप्लेन सां वञनि पिया। त इन हवाले सां असांखे कुझु इहे ख़बरूं बि साम्हूं नज़र अचनि पयूं त सरकारी तोड़े ख़ानगी अस्पतालुनि में छा जॻह न आहे मरीज़नि खे एडजस्ट करण जी, छा जॻह ख़तमु थींदी पई वञे त छो त बीमारियुनि जी शिदत में एतिरो इज़ाफ़ो थी वियो आहे? सभ खां पहिरियों त इहो ॿुधाइजो। थैंक यू वेरी मच। यकीनन स्केल तमामु वॾो आहे, उन स्केल वॾे हुजण जे करे ज़ाहिर अञा खोड़ सारा सिंध जा अहिड़ा ज़िला आहिनि जिते अञा ताईं पाणी रिसीड त थियो आहे पर पाणी अञा अवेलेबल उते मौजूदु आहे पाणी। सही आहे। ऐं उन्हनि ॻोठनि में उन्हनि जॻहियुनि ते एक्सेस जा बि इशूज़ अञा ताईं आहिनि। खोड़ सारियुनि जॻहियुनि तां मेन आर्टरीज़ तव्हांजूं इवन जेके आहिनि मिसाल इंडस हाईवे ताईं ब्लॉक लॻो पियो आहे। अहिड़े तरीक़े सां तव्हांजो नेशनल हाईवे ॾाढो स्लो पेस मिले थो, बरसातुनि में बिल्कुलु तबाह थी वियो आहे। तो पर तंहिं बावजूदि बि यकीनन इहे चैलेंजिस आहिनि। पर जेको जीअं अस्पतालनि जी तव्हां ॻाल्हि कई त अॼु बि शहदादकोट डिस्ट्रिक्ट जे अंदरि काफ़ी अस्पतालूं विज़िट कयूं आहिनि, फील्ड कैंप विज़िट कयूं आहिनि। उते इहे सभई बीमारियूं जेके तव्हां ॿुधाए पिया, मिसाल मलेरिया सभ खां नंबर 1 ऐं गैस्ट्रो नंबर 2, इहे तमामु घणियूं छाजे करे जो वाटर जेको आहे उहो ऑलरेडी कंटेमिनेटेड वाटर आहे, माण्हुनि कंज़प्शन जी। पर कासिम साहब, डेंगी जी उन्हनि खां वधीक ख़तरनाक आहे त हाणे त उन जी शिदत में उन जे केसिस में बि इज़ाफ़ो थी वियो आहे त सिंध हुकूमत छा करे पई? जी जी अर्ज़ु इहो आहे त डेंगी जेको आहे उहो असांजे जेको रूरल सिंध आहे उन जे अंदरि हींअर जेके पाणी ॾिठो उते डेंगी जा एतिरा वॾा घणा केसिस आहिनि। उनजी ट्रेवलिंग जंहिंजी हिस्ट्री हैदराबाद या कराची में आहे त कराची जेको आहे उहो हींअर इन जे लाइ वधीक डेंगी जा केसिस उतां खां वधीक था अचनि। पर उन जो हल पर कासिम साहब, कतई कलामी जी माज़रत, त छा ही वार्निंग न आहे? छा हिन मां असांखे अलर्ट न थियणु खपे त जेकॾहिं कराची खां ही डेंगी शुरू थियो आहे त हुते बि थी सघे पियो फ्यूमिगेशन वग़ैरह कैंपेन्स खपे? पर उन जो ड्राइव हलाइणु खपे। जी जी हिकिड़ी प्रिवेंटिव साइड ते गवर्नमेंट ऑफ सिंध हेल्थ डिपार्टमेंट पंहिंजे तरीक़े सां स्प्रे करे पियो, फॉगिंग करे पियो। अच्छा। देन पंहिंजो असांजी जेको सिटी डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट जा जेके बि इदारा आहिनि उहे पंहिंजे हिसाब सां लोकल गवर्नमेंट जो जेके इंस्टीट्यूशंस आहिनि उहे उन्हनि अच्छा, यानी रूरल सिंध में फ्यूमिगेशन ड्राइव, कासिम साहब रूरल सिंध में फ्यूमिगेशन ड्राइव जेको आहे शुरू थी वई आहे। असल प्रॉब्लम इहो आहे त ॾिसो अस्पतालनि जी जेका तव्हां पैनिक जी ॻाल्हि कई, माण्हुनि में पैनिक इन जी करे अचे थो त माण्हू सम्झनि था त जेकॾहिं असांजा 1.5 लख खां घटि माना फैसिलिटी लिस्ट थी आहे त असांखे अस्पताल वञिणो पए। अहिड़ी ॻाल्हि सूरत हाल जेके पैनिक वारी सूरत हाल आहे न उनजे करे तव्हां अस्पतालनि ते रश वधीक आहे। पर जेकॾहिं माण्हू क्लिनिकली उनखे प्रॉपरली अर्ली डायग्नोस थी थो वञे ऐं पीपल आर कैन बी ट्रीटेड एट होम त उनखे पैनिक थियण जी ज़रूरत न आहे। अस्पतालनि में गुंजाइश मौजूदु आहे, अस्पतालनि में असां गुंजाइश एनहांस बि कई आहे। असां उहे ई इन्फेक्शस जेके अस्पताल जे पैटर्न ते जी कोविड में असां कयोसीं उहे ई असां बेड फैसिलिटी एनहांस करे छॾी आहे।
So there is no need to panic, but यकीनन स्केल थोड़ो माना उन जेकी नॉर्मल हालात सां हीअं त थोड़ा असांजे लाइ डिफिकल्ट हालात आहिनि डेफिनेटली, ऐं पर उन सां गॾो गॾु असांजे माण्हुनि खे बि थोरो पंहिंजो ख़्यालु रखण जी आदत हुजणु खपे। त जेको सरकार करे पई त उहो करे पई, पर माण्हू पंहिंजा घर में अगरि सपोज़ जेके साफ़ पाणी वारी जॻह आहिनि उनखे ढके रखनि एंड ड्रीमलेस ड्रेसिस जो घटि इस्तेमालु इन वाले सां डॉक्टर साहब भी मौजूद आहिनि, उन्हनि खां बि पुछंदासीं त प्रिवेंटिव मेजर्स अञा कहिड़ा वठणु खपनि। पर कासिम साहब आउं हिकिड़ी ॻाल्हि में आई वांट टू बी अ लिटिल क्लियर के जेके तव्हां ॻाल्हि कई न त लोअर सिंध में रूरल एरिया में जेको आहे फ्यूमिगेशन ड्राइव्स जेके आहिनि शुरू थी वियूं आहिनि, त हाणे असां सां डॉक्टर साहब बि पैनल में मौजूद आहिनि। हू चवनि था त फ्यूमिगेशन जी क्वालिटी ते जेको आहे असांखे कॉम्प्रोमाइज़ न करणु खपे, त हू जेको आहे जीअं असीं स्पेसिफिकली डेंगी जी ॻाल्हि कयूं त जीअं डेंगी उते अञा न वधे त हू छा हुनजे लार्वा खे हिट करे थो, लार्वा खे किल करे थो, या जेको आहे हू ख़ाली मस्किटो रिपेलेंट आहे, सिर्फ़ु मच्छर भराए छॾे थो, मच्छर भरींदा त वरी वापसि अची वेंदा न। बेसिकली जेकॾहिं असां फ्यूमिगेशन इन कैंप साइट्स ते कयूं था या ओपन स्पेसिस ते कयूं था, टू माय अंडरस्टैंडिंग एज सच मतलब इट इज मोर ऑफ अ ऑप्टिक लेसर ऑफ द एडवांटेज, व्हिच मींस के ॾिसो हींअर तव्हांजा जेके अर्बन क्लस्टर जिते जिते तव्हांजो वाटर ड्राई थी वियो आहे उन्हनि क्लस्टर्स खे असांखे डी वाटरिंग बि थियणु खपे ऐं गॾो गॾु जेको आहे उहो स्प्रे बि थिए। एंड ऑफकोर्स जेको तव्हां लार्वा जी ॻाल्हि कई त उन्हनि जे लाइ बि पंहिंजो जेको आहे न उहो असांजो वेटरबान डिपार्टमेंट आहे उहो उनजे लाइ उहो बि करे कराची में कयूं पिया, हैदराबाद में कयूं पिया, इंशाल्लाह एक्सटेंडिंग दिस आर्म टू दी अदर सिटीज़ एज़ वेल। पर जेको इम्पॉर्टेंट आहे त हींअर मिसाल ओवरऑल जेको मलेरिया जे करे मच्छर जेके माण्हू इलाही सारा माण्हू डिस्प्लेस आहिनि, दे आर सिटिंग इन कैंप्स टेंट सिटीज़ ऑन द रोड साइड जेके थोड़ा अर्बन क्लस्टर। ठीक कासिम साहब बस सवाल अञा मूंखे तव्हां खां करणा आहिनि, तमामु इम्पॉर्टेंट आहिनि। डॉक्टर साहब मूंसां मौजूद आहिनि, त डॉक्टर साहब खां ऐं ज़ुबैर चन्ना साहब भी जेको आहे सिंध सॉलिड वेस्ट मैनेजमेंट बोर्ड खां जेको आहे उन्हनि भी असांखे जॉइन कयो आहे। डॉक्टर साहब मैं आपसे ये पूछना चाह रही हूँ, जैसे कासिम सुब्रो साहब फरमा रहे हैं कि अभी रूरल साइड पे जो है डेंगी इतना नहीं है, तो अब जैसे मैंने उनसे सवाल पूछा कि अब कराची में मुसलसल इसके जो केसेस हैं वो बढ़ रहे हैं, तो उसके जो है प्रिवेंटिव मेजर्स हमें पहले से ही लेने चाहिए ना, या जिस तरह से वो फ्यूमिगेशन ड्राइव की बात कर रहे थे और फिर मैंने क्वालिटी के हवाले से भी सवाल किया, तो पहले करना दुरुस्त है ना, या अगर बाद में भी करें? क्योंकि मैं टाइम के बारे में आपसे समझना चाह रही हूँ कि व्हाट इज़ द बेस्ट टाइम फॉर द फ्यूमिगेशन। बिल्कुल, ये बड़ा एक इम्पॉर्टेंट एस्पेक्ट है कि डेंगू काफ़ी जब मुल्कों में पाया जाता है, वहाँ पे इसका जो सदबाब है, इसके जो अंडे हैं मॉस्किटो को तकरीबन पूरा साल जिंदा रह सकते हैं ड्राई कंडीशन में। तो ये ज़रूरी है कि मॉनसून का हम वेट ना करें, मॉनसून से पहले हम कोशिश करें कि उसके जो लार्वीज और एग्स हैं वो तल्फ कर दें, और फिर जब डिजीज़ स्टार्ट हो जाती है, जिस तरह हम यूजुअली रिएक्टिव हमारा ज़्यादा एक्शन रिएक्टिव होता है, हम प्रोएक्टिवली अगर इसको डील कर पाएँ तो ज़्यादा मुनासिब होगा और अब इतनी कंडीशन बहुत वर्स नहीं होगी। तो जहाँ पे डेंगू तो हमारे तकरीबन हर साल आता है मानसून की बारिशों के बाद, सो हमें इसको साइंटिफिकली लॉन्ग टर्म देखना चाहिए। वक्ती तौर पे जारी बात है, सही है, अभी जितने भी स्टेप्स लिए जा सकते हैं ताकि जितना अभी मॉस्किटो इसको हम किल कर सकें, लेकिन लॉन्ग टर्म ये है कि हम मॉस्किटो सीजन आने से पहले उसके एग्स को तलब करें या लार्वी जो बन रहे हैं उसको बनने न दें। इसमें इम्पोर्टेंट एस्पेक्ट पानी का कड़ा न होना है, लेकिन हमारे यहाँ पानी तो कड़ा होता है। जब भी हम देखते हैं कि बड़े पाइप जो है वो रसरे होते हैं, गली मोहल्ले में साफ पानी बह रहा होता है, आम आदमी भी ख्याल नहीं रखता, वो कचरा बाहर फेंक रहा होता है, पानी इंडिविजुअल इसमें बड़ी कंट्रीब्यूशन कम्युनिटी की बहुत ज्यादा है, हर इंडिविजुअल और अवेयरनेस भी नहीं है, आगाही भी नहीं है। आगाही के हवाले से मैं कासिम सुब्रो से जो है ये पूछना चाहूंगी, लेकिन उससे पहले ज़ुबैर साहब तव्हां जी तरफ़ अचणु चाहियां पई। त जेको आहे कचरो भी असांखे जगह जगह ते नज़र अचे पियो, त सिंध सॉलिड वेस्ट मैनेजमेंट बोर्ड जेको आहे इन हवाले सां कहिड़ा उपाउ वठे पई? अमां जी त हिकु ऐप बि आहे, त उन ज़रिए छा हिन कंडीशन में माण्हू तव्हांखे अप्रोच कनि था या तव्हां उते वञी करे पहुचो था? छो त हिन वक़्तु असीं चलो जेकॾहिं तव्हां जीअं चयो त तव्हां 100% कराची में ई एक्टिव आहियो, त कराची जा अहिड़ा खोड़ एरियाज़ आहिनि जिते गंद किचिरो वॾी तादाद में पियो आहे। बिल्कुलु तव्हां ॻाल्हि थी था कयो। हिन सिलसिले में जीअं ॾिसो न, असां वटि जेको हमेशह खां सिस्टम रहियो आहे कचिरे जो कराची में, उहो रहियो आहे कचरा कुंडियुनि जो। अगर तव्हां हिसाब लगायो तो हर डिस्ट्रिक्ट में अॼु खां साल पहिरियां तक़रीबन 100-150 कचरा कुंडियूं हूंदियूं हुयूं, ऐं अगरि मां पूरी कराची जो हिसाब लॻायां तो 650-700 जगह कचरा कुंडियूं। हाणे कचरा कुंडियूं जेके आहिनि उन्हनि जो मक़सदु इहो हूंदो त पहिरियां सर जगह ते कचरा खणी स्वीप करे पोइ हिकु जगह ते जमा कयो, हुनखे राति जो वरी खणी वञो। दैट एग्जिस्ट, उहो जेको कंपोनेंट आहे उहो अञा बि एग्जिस्ट करे थो, जेको हिकिड़ो सोर पॉइंट आहे। असां ओवर लास्ट
लास्ट 2 years असां उन कचरा कुंडियुनि खे तक़रीबन 75% ख़तमु करे छॾियो आहे। अच्छा हाणे जेको उन ख़तमु करण सां असांखे इहो चीज थियो आहे जो हाणे जेका अञा बि रिक्वायरमेंट इन जे करे आहे जो तव्हां जिन घर घर खां हिकु ॿिए जॻह ते कचिरो खणो था त उनखे तव्हांखे नियरेस्ट पॉसिबल जॻह ते कुझु देरि लाइ 8-10 कलाकनि जे लाइ डंप करे उतां पोइ लॉन्ग हॉल व्हीकल्स में डिपेंडिंग ऑन द ट्रैफिक अवेलेबिलिटी तव्हां उनखे पोइ ट्रांसपोर्ट कयो था कंहिं पर्टिकुलर पॉइंट ते। तंहिंजे करे तव्हां ॾिसंदो त ऐं उहे जेके पॉइंट्स आहिनि जेके डॉक्टर साहब पहिरियां बि पॉइंट आउट करे तो उहे पॉइंट्स अदरवाइज़ ओवर अ पीरियड ऑल्सो बिकम्स मेजर जेके आहिनि सोर पॉइंट्स या ब्रीडिंग पॉइंट्स फॉर द लार्वास एंड द मॉस्किटोज। असां पहिरियां जॾहिं शुरू में फ्यूमिगेशन शुरू कई असांजो फोकस रुॻो कचरा कुंडियूं हूंदियूं त जीअं उते मच्छर वधी पैदा न थिए ऐं असां हुनखे टाइमली स्प्रे बि कंदा हुआसीं। हाणे छाकाणि त असां पंहिंजे वर्क खे स्प्रेड आउट कयो आहे तंहिंजे करे नाउ वी आर गेटिंग ईच एंड एवरी स्ट्रीट इहो कयूं था। असां वी आर ट्राइंग अवर लेवल बेस्ट। असांजे कराची में तक़रीबन ॾींहं में 10,500 खां 11,000 टन कचिरो जनरेट थिए थो जंहिंमें असांजी जेका कैपेसिटी एज़ ऑफ टुडे एफिशिएंसी चओ that's around 9,000 plus 9,300 and 400. It means almost 1,000 tons which is equal to 1 lakh kg जेको आहे कचिरो that's still living here and there जेको असांजो intended आहे which we are trying to improve our यानी जेतिरो कचिरो आहे ओतिरी अवांजी कैपेसिटी न आहे ओतिरो मशीनरी न आहे। It's not the capacity obviously आहे पर तव्हां ॾिसो न कराची जे अंदरि जेके हैफ़ज़त क़िस्म जी डेवलपमेंट आहे जंहिंमें असां चवंदासीं जस्ट टेक द एग्जांपल ऑफ लियारी लियाकताबाद एंड द अदर स्लम एरिया जंहिंमें तव्हांजी इवन मोबिलिटी एंड टू द एक्सटेंट ऑफ योर व्हीकल मोबिलिटी उहो बि ॾाढी लिमिटेड आहे। उन में असांखे एक्स्ट्रा लेबर इंक्लूड करणा आहिनि ऐं लेबर ऑब्वियसली कॉस्ट वेस्ट द मनी त वी आर ट्राइंग टू इम्प्रोवाइज ऐं हुन में असां कोशिशि कयूं वेठा त असां एफिशिएंटली हुनखे रिज़ॉल्व कयूं विदाउट पुटिंग मच बर्डन ऑन द गवर्नमेंट। केएन शाह हलूं था मसरूर साहब तव्हां असांखे आगाह कजो त लास्ट टाइम जॾहिं मुंहिंजी तव्हां सां ॻाल्हि थी तव्हां चयो त माण्हुनि खे रेस्क्यू न पियो कयो वञे मेडिकल फैसिलिटीज़ जी ॻाल्हि कयूं त उहा त सफ़ा परते जी ॻाल्हि थी वेंदी त हिन वक़्तु छा सूरत हाल आहे गंद कचिरे जे हवाले सां बि ॿुधाइजो ऐं उते जेको आहे जिन बीमारियुनि मुंहुं कढियो आहे त फ्री कैंप्स छा लॻल आहिनि कीअं सिंध हुकूमत जेको आहे उते फैसिलिटेट करे पई माण्हुनि खे। जी मसरूर साहब। जी महिरबानी वाजी हिन वक़्तु शहर 99% हिन वक़्तु बि ॿुॾल आहे ऐं शहर जा जेके एरियाज़ आहिनि चारई तरफ़ वारा उते जेको विच शहर हिन वक़्तु 1% जेको बचियो आहे उते वॾी तइदाद में गंद किचिरो थियो आहे पाणी बदबू कई आहे माण्हू गैस्ट्रो ऐं वबाई बीमारियुनि में बचिजी विया आहिनि ख़ासि करे माण्हुनि में मलेरिया जेकी आहे उहा वधीक फैलिजी वई आहे ऐं स्क्रीनिंग जो को अमल कोन्हे। सिहत खाते जी ॻाल्हि कजे त उते का मेडिकल जी फैसिलिटी कोन्हे माण्हू जेके आहिनि वबाई बीमारियुनि में उते उन्हनि जी हालत ख़राब थी थिए ऐं रेस्क्यू जे लाइ को हिन वक़्तु ताईं ज़िले इंतिज़ामिया जे मेडिकल सहूलतूं जेके आहिनि कोन आहिनि केएन शाह में फ्री मेडिकल कैंप्स में नज़र न पयूं अचनि तव्हांखे। जी बिल्कुलु सिहत खाते तरफ़ां हिन वक़्तु ताईं मेडिकल जेका टीम न मोकिली वई आहे न ई का अहिड़ी मेडिकल जी का कैंप काइम कई वई आहे या स्क्रीनिंग जो अमल हुजे माण्हुनि में जेकी मलेरिया जो अवां हाल पाण ॾिठो हूंदो त हुते कीअं जेके घर आहिनि उहे बाक़ाइदा तौर ते ॿुॾल हुया माण्हू भी छड़े करे हलिया वञे हिन वक्त ताईं वही हालत है। आपकी तरफ मैं आना चाहूँगी कि आप जो है क्विकली बताएं कि क्या उपाय लेने कौन से जो है वो सॉल्यूशंस लेने चाहिए किस तरह से केयर करनी चाहिए कि हम इस तरह की बीमारियों से बच सकें जैसे गैस्ट्रो है डेंगू है मलेरिया भी बहुत ज़्यादा बढ़ रहा है तो करना क्या चाहिए। क्या पैनिक आपको भी नज़र आ रहा है कि लोग बहुत ज़्यादा पैनिक सिचुएशन में हैं उनके पास अवेयरनेस की भी कमी है या वाकई में आप तो एक ऑलरेडी हॉस्पिटल सेटअप में काम कर रहे हैं उसको हेड कर रहे हैं तो क्या आपको इस तरह की कोई चीज़ नज़र आ रही है कि गुंजाइश कम पड़ रही है स्पेस कम पड़ रहा है फॉर पेशेंट्स। जिम्मेदारी का एहसास करना है पहले हमें ना प्रिवेंशन पे जोर देना चाहिए और जब मतलब प्रिवेंशन वाला फेज में प्रिवेंशन करें और खुदा न खास्ता डिजीज हो जाए तो फिर पैनिक करने की जरूरत नहीं है उस वक्त फिर आप पैनिक करते हैं तो और मामला मजीद ख़राब हो जाते हैं। तो ओवरऑल इसमें हाइजीन का बहुत बड़ा कंट्रीब्यूशन है और इसमें इनफरादी तौर पे हमें अपनी सफाई आसपास की गवर्नमेंट की भी बहुत बड़ी जिम्मेदारी है कि सफाई जिस तरह ये वेस्ट मैनेजमेंट है इसको बहुत ऑर्गेनाइज होना चाहिए वेस्ट सेग्रीगेशन होनी चाहिए। बाकी दुनिया में वेस्ट सेग्रीगेट होता है अलग सेग्रीगेट होता है उसमें मुफीद चीज़ भी होती है बाकी कचरा जो है बहुत इन्फेक्शियस नहीं बनता तो पानी महल्ले में रास्ते में नहीं जाना चाहिए और हेल्थ फैसिलिटी तक एक्सेस हर बंदे का मतलब जिम्मेदारी हो कि वहाँ तक एक्सेस हो आसानी दस्तयाब हो। तो इज्तिमाई जिम्मेदारी है सबकी सब ने मिल बांट के ये काम करना है ना हुकूमत अलग कर सकती है ना आवाम अलग कर सकती है तो सब लोग अगर मिल के कम्युनिटी एक साथ मिल के एक कलेक्टिव विजडम का मुजाहरा करके हम इस पे काबू पा सकते हैं और जिम्मेदारी का एहसास होना बहुत ज़्यादा ज़रूरी है। ज़ुबैर साहब आखिरी क्लोजिंग रिमार्क तव्हां छा ॾियणु चाहींदो त माण्हू तव्हां छा एक्सपेक्ट कनि हिन सूरत हाल में कीअं तव्हां माण्हुनि जी जेको आहे सफ़ाई जे हवाले सां मदद करे सघूं पिया।
तव्हां ॾिसंदो हिन खां पहिरियां बि जॾहिं इन क़िस्म जा जॾहिं बि आया आहिनि त तव्हांजी मीडिया जे थ्रू बि हमेशह इहो चयो आहे त किथे बि ओपन पाणी न छॾियो वञे, जिन जिन पाणी जॻहियुनि ते आहे उनखे ढकियो वञे। इहे सां सभु शयूं जॾहिं ॾिसंदो त उहे सभु शयूं जेके आहिनि अगरि तव्हां पंहिंजा इंडिविजुअल घर मोहल्लो ऐं सोसाइटी लेवल ते ॾिसंदा दिस विल बी कंट्रोल अल्टीमेटली, दैट्स नॉट अ बिग इशू। इहो पहिरियों बि थियो आहे, हाणे त कंहिं ज़माने में अननोन बीमारी बि हाणे वेरी वेल नोन, उन खां असांखे ख़बर आहे त कीअं हैंडल करे सघूं था। ऑन पार्ट ऑफ द कचरा अगरि मां तव्हां मूंखां पुछंदो त असां तव्हांखे चवंदासीं त बाय एंड लार्ज इफ यू लुक एट कराची ओवरऑल, ऐं तव्हां इवन दिस रीसेंट विज़िट ऑफ यूएन जनरल सेक्रेटरी जॾहिं लाड़काना में आयो त लाड़काना में जॾहिं असांजी टीम खे दे वर गिवन ए स्पेशल एप्रिसिएशन बेस्ड ऑन कि जहिड़ी तरीक़े सां हिन पूरे बारिशनि जे दौरान शहर जी साफ़ सुथरा हुअण जे करे जंहिंमें हुन जेके ड्रेनेज जो सिस्टम हुयो उनखे साफ़ कयो हो, जंहिंजे करे पाणी जिते जिते बीहणो हुयो उते काफ़ी जॻह ते न बीठो ऐं उनखां जेको प्रॉपर ड्रेन थी वियो। जेके एफर्ट्स पॉसिबली ह्यूमनली पॉसिबल आहिनि उहे इदारा बिल्कुलु कनि वेठा, पर उन सां गॾोगॾु जेके आहे तव्हांजे तवसुस सां जेके जनरल पब्लिक आहे उन में सेंस ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी हुजणु तमामु ज़रूरी आहे। जी, सेल्फ अवेयरनेस ऐं सेंस ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी हुजणु तमामु ज़रूरी आहे, पर अगेन शहरी बि काफ़ी कुझु जेको आहे इदारनि मां एक्सपेक्ट कंदा आहिनि त हुननि जी एक्सपेक्टेशन्स ते बीहण में अवां अथॉरिटीज़ जी मुंहिंजे ख़्याल में ज़िम्मेदारी आहे। मसरूर साहब, अवां बि जेको आहे आख़िर में कॉमेंट्स करे वठिजो, जेको आहे ॿुधाए वठिजो त उते आगाही जे हवाले सां आगाही केतिरी आहे माण्हुनि में। सिंध हुकूमत टैक नंबर्स बि जारी कया आहिनि बोर मुतासिरनि जे लाइ, त छा माण्हुनि खे ख़बर आहे कि को कमु थिए पियो ऐं कहिड़ी तरह सां जेको आहे हुकूमत खे या सिहत खाते खे अप्रोच करिणो आहे त जीअं उते बि मदद हासिल करे सघनि? जी बिल्कुलु, हिन वक़्तु शहर जी सूरत हाल जी ॻाल्हि कजे त उते कम्युनिकेशन गैप आहे वॾो, छाकाणि जो उते नेटवर्क जुज़बी तौर बहाल आहिनि, माण्हुनि जी रसाई न आहे इन इदारनि जे तरफ़, छो जो उहो उन्हनि सां कॉन्टेक्ट न करे सघंदा। ऐं उते सूरत हाल इहा आहे जिते पाणी न हुजे, जिते गैस न हुजे, बिजली न हुजे, उते कहिड़ो जेको हूंदो माहौल हूंदो तव्हां सम्झी सघो था। उते इदारनि खे वञी कमु करणु घुरिजे। हिन वक़्तु जीअं सुमरो साहिबु ॻाल्हि कई त असां जेको अप्रोच नथा पिया करे सघूं, सेंटर जेको शहर जो आहे उहो हिन वक़्तु उते पाणी कोन्हे को, उते जेकॾहिं कैम्प क़ाइमु करे सघनि था त माण्हुनि खे फैसिलिटेट करे सघनि था, स्क्रीनिंग करे सघनि था, ही माण्हुनि जो इलाजु करे सघनि था। पर हिन वक़्तु ताईं बेहसी जो आलम इहो आहे त सिहत खाते के बि फोर्स नज़र न पई अचे। बिल्कुलु इदारनि ते अहम ज़िम्मेदारी आहे इहा स्टेटमेंट ॾियणु, जीअं कासिम साहब चयो त काफ़ी अहिड़ा इलाइक़ा आहिनि मुतासिर इलाइक़ा जिते हू अप्रोच नथा करे सघनि, त इट्स अगेन नॉट दैट सेटिस्फाइंग। त हुननि खे ज़ाहिर आहे जेको आहे वधि खां वधि कमु करणु खपे, छो त कमु कंदा त ज़ाहिर उहा शइ असांखे नज़र में ईंदी। बहरहाल तव्हां तमामु महिमाननि जी महिरबानी, डॉक्टर सईद ख़ान, कासिम सुमरो साहब, ज़ुबैर चन्ना साहब, निज़ाम शेख साहब ऐं मसूर साहब, तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी त तव्हां इन अहम मौज़ू ते ॻाल्हाइण जे लाइ टाइम कढियो। ऐं असांखे जेको आहे डॉक्टर साहब हुजनि या कासिम साहब, जेको बि पैनलिस्ट असां सां मौजूदु हुया, हुननि तमामु ज़बरदस्त ॻाल्हियूं कयूं त कीअं असांखे प्रिवेंटिव मेजर्स वठणु खपनि, सेल्फ अवेयरनेस हुजे, सेंस ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी हुजे, तमामु ज़रूरी आहे। पर हिन सूरत हाल में सभ खां वधीक जेकी वॾी ज़िम्मेदारी आहे उहा इदारनि जे मथां अचे थी। इदारनि खे पाण खे बि इहा ॻाल्हि जेको आहे मञणु खपे, उहो पाण वेही करे मञनि पिया था। ऐं जीअं कासिम सुमरो साहब बि चयो त कुझु अहिड़ा मुतासिर इलाइक़ा आहिनि जिते हू न पिया पहुचनि, पर जंहिं पोज़ीशन ते हू आहिनि, जंहिं उहिदे ते उहे आहिनि, त उन हिसाब सां जेको ही स्टेटमेंट आहे ज़ाहिर आहे माण्हुनि जा ॾुख या दर्द घटि न पियो करे सघे। पर आख़िर में अगेन असां सभिनी खे मिली करे पंहिंजी कम्यूनिटी खे स्ट्रॉन्ग करणु खपे। सो पंहिंजो फीडबैक ॾियणु न विसारींदा। इंशाअल्लाह मुलाक़ात थींदी ईंदड़ हफ़्ते। ऐं अल्लाह हाफ़िज़।